थोड़ा पीछे हो जाओ भाई। हेलो जी जी हाँ हाँ मीरपुर खास पेटे अलग डिवीज़न मीरपुर खास के सदर आजम खान हज़ारवी की अगवानी में समय उस्ताद DC ऑफिस के गेट से धरणो हणी वेठल। कुछ ही देर में CM सिंध साईं DC ऑफिस पहुँचण वारो। ॻाल्हाइण लाइ टाइम ॾिनल आहे 6 बजे जो। इंशाअल्लाह पेटे अलग कामयाबी माने सुरखुरू थींदी। दोस्त पुरअमन एहतजाज कंदे प्यारा दोस्त आहिनि। मोहम्मद यूसुफ नोड़ी साहब बैनर खणी वेठल। साईं नज़ीर अहमद मेमन साहब मीरपुर का सिटी अला बचायो मार साहब। ये असांजो डिवीजनल सदर आजम खान हज़ारवी साहब। उस्तादों से गुजारिश है कि जब सीएम साहब आए तो अपनी जगह से ना हिले। हमारा एहतजाज पुरअमन है और पुरअमन ही रहेगा। और सीएम साहब हमारे एहतजाज को देखते हुए जाएंगे। इंशाअल्लाह हमारे नुमाइंदे सीएम साहब से मुलाकात करेंगे। 6 बजे का टाइम हमें मिल चुका है, इसलिए हमें पुरअमन रहना चाहिए। ना हम रास्ते में रुकावट बने ना किसी को बनने दें। ये असांजो दोस्त फ़कीर शमसुद्दीन पावर। ये असांजे ज़िले सदर फ़कीर पीराणो मंगरियो पंहिंजे जनरल सेक्रेटरी मंगूर चेले साहब सां गॾु सब DC ऑफिस जे साम्हूं धरणो हणी वेठल। साईं नालो नथो अचे विक्टोरिया जी निशान जो ॾेखारे। अब्दुल रज़ाक खासकेली साहब लख महिरबानियूं अवां जूं। साईं अब्दुल लतीफ़ राजड़ साहब असांजा दोस्त। ही साईं असांजो रिटायर दोस्त आहे अली हसन नारे जो साहब। साईं नाला नथा अचनि मूंखे अवां जा। साईं मोहम्मद जुमन लिगारी साहब सब दोस्त धरणो हणी वेठल। ही मुबारक चांडियो साहब असां जुड़े तालके जो वर्किंग कमेटी जो मेंबर साहब। सभई उस्ताद DC ऑफिस के अॻियां धरणो हणी वेठल। कुछ ही DC ऑफिस जो मेन गेट है। तव्हां ॾिसी सघो था DC ऑफिस। ही असांजी सिंध पुलिस बिल्कुलु अलर्ट बीठल। पर इन्हनि चयो आहे त उस्तादनि जे पुरअमन एहतजाज में असां को बि डिस्टर्ब कोन कंदासीं ऐं भले उस्ताद पुरअमन एहतजाज कनि। ही असांजा पुलिस अफ़सरान साहब। ही सिंध पुलिस जे नौजवाननि खे सलाम जेके उस्तादनि जी इज़त पिया कनि ऐं को बि अॻिते कोन पियो वधे। सिंध पुलिस जा नौजवान। ही साईं फज़ुल हक साहब ऑफिसर आहे असांजो। सलाम आहे सिंध पुलिस के उस्तादनि जी इज़त पई करे। सभिनी हिते आयल उस्तादनि खे सल्यूट कयो आहे। ही साईं ख़ालिद साहब आहे सिंध पुलिस जो इंस्पेक्टर। अल्लाह इनखे अञा तरक़ी ॾे। मीरपुर खास जा उस्ताद पेटे अलफ डिवीज़न के सदर आजम खान हज़ारी की अगवानी में DC ऑफिस के अॻियां धरणो हणी वेठल। कुछ ही देर में चीफ मिनिस्टर सिंध DC ऑफिस ईंदो ऐं उस्तादनि सां ॻाल्हियूं कंदो। ही फ़कीर शमसुद्दीन मंगरियो उस्तादनि खे नज़म और ज़ब्त सेखारींदे। ही उस्ताद पुरअमन धरणो हणी वेठल। ये असांजो दोस्त वली मोहम्मद हाले पोटो साहब GPS हाले मोहम्मद हाले पोटो जो हिकिड़ो बेहतरीन मेहनती उस्ताद।
ये असांजा सब काबिल एहतराम उस्ताद बीठा आहिनि। DC ऑफिस जो मेन गेट जिते सिंध पुलिस अलर्ट बीठल, सिंध पुलिस अञा अचे पई, इंस्पेक्टर सूबेदार हिन पासां, पर हिननि चयो आहे थी उस्तादनि जो पूरा मन एहतजाज आहे। पूरो मन एहतियात नोट कराए सकूं त राष्ट्रीय कांग्रेस नई लियाकत ॾींदड़ पंहिंजी बदमाशी लॻाए वेठो आहे। गुज़िरियल 2 सालनि खां उस्तादनि सां बदतमीज़ी सां पेश अचे थो ऐं रुशत जी बाज़ार गरम करे वेठो आहे। इन लाइ असां CM साहिब खे याददाश्तनामो पेश कयूं था त हिननि खे हटायो वञे। तमाम उस्ताद गुज़ारिश थी कजे असां हिते बिल्कुलु पुरमन वेंदासीं, असांजो को मालूम न थींदो, पर असांजे साम्हूं केरु न अचे।